बेगा गोठ जाके हाला वाला था देख केड़ा था हवाला पुछो सरदार साईं। गोठ में दुल्हन जो धमचर आहे ही कोन, किथे को देख जो खड़को भी ना है जो मां के परणाया। अरे चुप, जय वक्त से मश्करी मां तो खाओ गोठ जा हाला वाला तो पूछा। गोठ जा शामिर खान जा। सरदार साईं शामिर खान अॼुकल्ह चुप्पा लगे तो दरिया खान वरन थिका ॾेई कढी छॾियो अथसि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। ए हाशिम, हाशिम ही बेगो गोठ जा हाला वाला ही नथो ॾे। तू ॿुधाए गोठ जा हाला वाला। बाबल साईं दरिया खान जे गोठ जी ख़बर पई आ त शमू जावेद जी ज़ाल खे बेआबरू करे मारे छॾियो ऐं उन जे केस में जावेद खे बदिराए छॾियो अथनि। खुदा जो कहर नाज़िल थींदुनि इन्हनि टरड़नि वॾेरनि जे मथां। ग़रीबनि जो जीअण जंजाल करे छॾियो अथनि। अल्लाह साईं पाण अची लठू त कोन हणंदो न दरिया खान खे। इहो नेकी जो कम अव्हां कयो सरदार साईं, न त मूंखे जो मोकल दरिया खान वारनि जा दाणा धप करे जा। बाबल साईं ग़रीबनि सां एॾो वॾो ज़ुल्म ऐं उन जो को दाद फरियाद ई कोन्हे। सूबेदार बि दरिया खान जे चवण ते जावेद खे गिरफ़्तार करे छॾियो। इन्हनि माण्हुनि खे क़बर में नाहे वञणो। हाशिम खान अहिड़नि ज़ालिम माण्हुनि खे छल क़बर बि नसीब थिए। अहिड़नि माण्हुनि जा लाश कुत्ता ऐं कांव खाईंदा आहिनि। बाबल साईं हिन दरवेशनि जी धरतीअ ते अहिड़ा कारा बगड़ बाम अथई जिन ग़रीबनि जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। रोज़ का न का शमा कुसजे थी, रोज़ को न को जावेद बदिजे थो। आख़िर इहो ज़ुल्म केसि ताईं हलंदो? हाशिम खान जेसी ताईं मज़लूम माण्हू पंहिंजी जंग खे पाण न वठंदो न तेसी ताईं इहो ज़ुल्म ख़त्म न थींदो। पर मां हिन शमूअ खे अहिड़ी सज़ा ॾींदुसि जहिड़ी हिन शमा ई जावेद खे ॾिनी आहे। बाबल साईं शमा मुंहिंजी भेण वांगुरु हुई, उन जे बदिले में मां शमूअ जी भेण खे मारींदुसि। न हाशिम, औरतुनि ते हथ खणण कायरनि जो कमु हूंदो आहे, बुज़दिलनि जो कमु हूंदो आहे। न्याणी त निमाणियूं हूंदियूं आहिनि। मर्दनि जो जहिड़ो मर्दनि सां हूंदो आहे, औरतुनि सां न। पर बाबल साईं मां शमूअ सां लेखो चोखो ज़रूर कंदुसि। को कह रहे सियाणी इन बेचारी शमा जो ॾाढो दर्दनाक मौत थियो आहे। हे अल्लाह पेरनि मां रत पियो वहियसि, ॻिचीअ ते त कारा निशान थी पियसि। हुन पंहिंजो पाण खे फाहो ॾिनो आहे, तंहिंमें ॿिए कंहिंजो ॾोहो आहे छा? हाय अल्लाह रे सियाणी, सॼो ॻोठ थो चवे, सॼे ॻोठ ॾिठो आहे त इहो कमु शमूअ कयो आहे। माण्हू कूड़ था हणनि, छो शमू हुनखे मारींदो? छो जो पंहिंजो कारो मुंहुं आहे। हाय अल्लाह, मां त पंहिंजो वात बंदि करे रखां, पर ॻोठ वारनि जा वात केरु बंदि कंदो? ॻोठ वारा त चवनि था त इहो वॾेरो ज़ालिम आहे, शमू जानवर आहे। हिकु त न वीचारे जावेद जी ज़ाल खे मारियो अथनि, मथां वरी हुनखे बदिलायो। माण्हुनि जो त थियो आहे दिमाग़ ख़राब। माण्हुनि खे ख़बर हुई त जावेद जो शमा ते शक हुयो आहे,
पुलिस पाण मौजूद हुई उन ॾिठो चावे बीठो हुयो। तूं पंहिंजो कम कर, माण्हुनि जी ॻाल्हियुनि ते ध्यानु न ॾे। हाय अल्लाह, मूंखे त सॼी राति निंड कान थी अचे, रुगो अख थी ॿूटियां त कहिड़ा कहिड़ा ख़्वाब था अचनि। छल हिन शम्मूअ खे मार पवे, गुलनि जहिड़ी मूमल मारे छॾी। ऐं चई थी बकवास न कर बकवास, ऐं हल पंहिंजो कमकार कर। अरे सियाणी, मूंखे त दाबादी चुप कराईंदी आहे, पर न ॻोठ खे कीअं चुप कराईंदी आहे। वीचारी जो न पत्थर कयूं न ओलह ओभर। गुलाबी, हर कंहिंखे हलणो आहे, क्षमा जो असांखे बि ॾुख आहे, पर हरू भरू जो असां ते कोई इल्ज़ाम हणंदो त असांखे कावड़ कान ईंदी। हाय वीचारी शम्मा बेगुनाह मरी वई। रे सियाणी ॾिसजांइ, ख़ुदा वटि देर आहे पर अंधेर न आहे। हिक न हिक ॾींहुं शम्मू खे न खून जो हिसाब ॾियणो पवंदो। गुलाबी, घणी बक न कंदो कर, हल हाणे हल उथी। वञा थो, पर ॾिसजो इहो खून लुड़ंदो कोन। निकल हितां। शम्मू सभिनीनि खे नज़रुनि में थी आयो आहे, ॿिए कंहिंखे मारण खां त मारियो शम्मू आहे। हा, हे भागा के जाइजा, चङो मुंहिंजे भाउ जे गॾु पिया आहिनि। खुदा पुॼंदड़ शम्मू शम्मू शम्मू। बंद कर पंहिंजा ये मगरमच्छ वारा घोड़ा। शम्मा केड़ी तुंहिंजी ॾाॾे पोटी हुई जो उन जे लाइ एॾो थी रोई? चाची, शम्मा ॼण मुंहिंजी सॻी भेण हुई, मूंखे त साह खां बि वधीक अज़ीज़ हुई। चाची, रिश्ता सिर्फ रत जा न आहिनि थींदा, एहसासनि ऐं जज़्बनि जा बि थींदा आहिनि। ऐं शम्मा सां असांजो मोहबतुनि वारो रिश्तो हुयो। वेचारीअ जी अञा उमिरि ई कहिड़ी हुई। शम्मू चल छितो थी मरी, उन जॾहिं कुए छॾई। हायड़ी शम्मा, तुंहिंजो दर्द दिल में मापे ई नथो। सब्र कर मुंहिंजी भेण, हुन वेचारीअ जा ॾींहं ई एतिरा हुया। अल्लाह जी शइ हुई, अल्लाह वटि वञी पहुती। वेचारीअ जी अञा उमिरि ई कहिड़ी हुई। शम्मू चल छितो थी मरी, उन जॾहिं कुए छॾई। माठ कर मुंहिंजी भेण, वञण वारा रोइण सां मोटी न आहिनि ईंदा। मस त वञी असांजे घर मां रोज राड़ो ख़तम थियो आहे। वरी तू पराए पत्थर ते वती थी वाका कंदी। बंद कर हाणे इहो निभाग जो रोइण। तोखे छा आहे चाची, जिते बाहि भरंदी आहे उहे जाइ जलंदी आहे। मां का शौक़ मां नथी रहां, दिल भरजी थी अचे, पोइ छा कयां। तौबा तौबा चाची तौबा, तू कहिड़े क़िस्म जी माई आहीं, कंहिंखे रोइण बि न थींदी। चाची, हाणे छा माण्हू तुंहिंजे चवण ते रोईंदा खिलंदा? ज़रीना करे त करे छा, अमी बि त माठ करायोसि पयूं न। जे मूं चयो त कहिड़ो ॾोह थी पयो। चाची, असां आलिया खे माठ थियूं करायूं ऐं तूं हुकूमत थी हलाए। इहे माठ कराए बोरो वंदड़ खे। तोबा माई तोबा, मूंखे त सहन ई कोन थियूं। ज़रीना वञे त वञे केॾां। छॾी सदी ससी, चाची जो त ॻाल्हाइण ई अहिड़ो आहे। हा भेण, को ॻाल्हाए त दिल पई ठरंदी, ऐं को वरी खेर सलाई बि ॻाल्हाए त ॼण विढ़े थो। आलिया, हाणे बस कर, जेको थियणो हुयो सो त थी वियो। अलाह उन्हनि ज़ालिमनि खां इंसाफ़ वठंदो। तूं मुंहिंजी ॾाही भेण आई न, उछ शाबाश।
वॾा वॾा चवंदा आहिनि त ॾाढे जी लठ खे ॿ मथा, जिथे खोड़ उते पूरी। जावेद वीचारे सां बि ॿिटो ज़ुल्म कयूं। हिकु त उन जी ज़ाल खे मारियूं, ॿियो वरी केस बि उन ते ई हणी छॾियूं। हज़ाशिम आख़िर केस ताईं कहर कंदा? नेठ त ज़ालिमनि जो अंत थींदो, पर जावेद जो छा थींदो? वॾा वॾा जावेद मुड़ुसु माण्हू आहे, जेल काटे वेंदो, पर ॿई मथां वीचारे सां ज़ुल्म वॾो थियो आहे। तूं मुसी करे जावेद खे जेल मां छॾाए, जावेद जो ॿियो केरु आहे? अस्सलाम वालेकुम अस्सलाम। हालाल तोरे ख़ैर त हो न? हा दा ख़ैर आहे, पर जावेद जी ख़बर ॿुधम सिधो एॾां हलियो आयुसि। सुठो कई दोस्त, तोखां सवा मां बि ॾाढो परेशान हुअसि। हाशिम भाउ, जावेद जे लाइ छा सोचियो अथई? सरदार सां ॻाल्हायां थो, जावेद खे जल्द आज़ाद कराईंदासीं। हाशिम भाउ, तुंहिंजे हूंदे एॾो वॾो वाक़ियो थी वियो, तुंहिंजा माण्हू बि जावेद खे बचाए न सघिया। दिलावर, मुंहिंजी संगत त जावेद सां हर वक़्तु गॾु ई, पर उन्हनि ज़ालिमनि औरत ते ज़ुल्म कयो आहे। असां त इहो कॾहिं बि सोचियो ई कोन हो त हू ज़ालिम न्याणीअ निमाणीअ खे निशानो बणाईंदा। हाशिम भाउ, मां शमूअ खे अहिड़ो सबक़ सेखारींदुसि जो सॼी उमिरि यादि कंदो। हा दिलावर, शमूअ सां हाणे घटि न थींदी, पर पहिरियां सरदार साईं सां सलाह मशवरो कई, ॾिसूं त हू छा थो चवे। पहिरीं जावेद जी आज़ादी लाइ कुझु कयो। जावेद आज़ाद थी वञे, फलांद पोइ थी वेंदो। मरण वारी वेचारी त मरी वई, फलांद सां जेरी कान थींदी। पहिरियां जावेद जो बंदोबस्तु कंदासीं। त पोइ हलो सरदार साईं। दिलावर, पहिरियां तूं हथ मुंहुं धोई मानी खा, पोइ सरदार ॾिठा हलूं। चङो, तव्हां ॿई वेही कचेरी कयो, मां मानी बोर खणियो अचां तव्हांजे लाइ। शमशाद बेगम पंहिंजे भाउ खे पीचीअ में रसोई जी वधी छॾे, हिन में त का इंसानियत ई कान्हे। जेकॾहिं असीं ॻोठ जे माण्हुनि ते एतिरा ज़ुल्म कंदा रहियासीं त सॼे ॻोठ जा माण्हू असांजा दुश्मन थी पवंदा। शमू सां घणी थी आहे दरिया ख़ान, मूं त सुठी छंड पटी थमांसि। जे हूंदसि ज़मीर न त आइंदा अहिड़ी ग़लती न कंदो। तूं हिनखे ग़लती थी चवीं, हिन वॾो हल्तान कयो आहे, हल्तान। जेकॾहिं तुंहिंजो ही भाउ न हुजे हा त मां कॾहिं बि विच में न अचांसां, या त हे जेल जे शीखुनि जे पुठियां हुजे हा, या जावेद जे गोलियुनि जो खाज थी वञे हा। केसिताईं मां हिनखे बचाईंदो रहंदुसि। ॿुधी थो न शमू, छो मुंहिंजी ज़िंदगी जंजाल कई अथई, तूं सुधरी छो नथो? तो जहिड़ो बहादुर बि आहे न, कीअं न माच कयो वेठो आहे। हुनजी करे शिकायत ॿुधी अथई, तुंहिंजूं शिकायतुनि से रोज़ रोज़ पियो अचनि। छो बंदि कयो पंहिंजूं तकरीरूं, मुझसे त फॾो न त कप जो गुॾो। मूं न ग़लती कई आहे न ग़लतान। ही जागीर दरिया ख़ान जी आहे, अंतो अतीअ सां गॾु मूंखे बि क़बूल कयो हो। हिन जागीर ते जेतिरो तव्हांजो हक़ आहे ओतिरो मुंहिंजो बि आहे, ऐं पंहिंजे जागीर जो मेवो खाइण का ग़लती न आहे। हिन ॻोठ जा माण्हू मुंहिंजी जागीर न आहिनि। जेकॾहिं न आहिनि त पोइ ॻोठ मां लॾे वञनि। शमा खे मूं नाहे मारियो, हुन पंहिंजो पाण खे पाण फाही ॾिनी आहे। ऐं जेकॾहिं जावेद खे तो जेल में मोकिले मुंहिंजी हिफ़ाज़त कई आहे त इहो तुंहिंजो फर्ज़ आहे। ॿुधी थी न शमशाद बेगम, हिन माण्हूअ खे त को अहसास ई कोन्हे बजाए जो मुंहिंजो शुक्रियो अदा करे
रातों वेठो मुझे उड़रू करे। खबरदार शमू, वधीक न ॻाल्हाए। अॼु दरिया ख़ान जो हथ तुंहिंजे मथे ते न हुजे हा त तूं शहर जे बाज़ार में मुंहिंजो बात न खोल, पंहिंजी औकात खे न विसार। अस्सलाम वालेकुम सरदार साहब जी, बादशाही जो कहर है। वालेकुम अस्सलाम। खुदा बख्शा। जी बाबा साहब। सूबेदार आयो आहे, इन जी ख़ातिर तवाज़ी करणी आहे। मानी जी लॻ हाज़िर बाबा, हाणे बंदोबस्त कयां। सूबेदार ॾाढी देर थी, मूं तुंहिंजो इंतज़ार पियो कयो। सरदार साहब देर कोन थे आ, पर मां पहिरीं तव्हांजे ॻोठ वारे बंगले ते वियो हुयुसि। उतां ख़बर पई तव्हां फार्म ते आयो, तॾहिं ई देर थी वई। सूबेदार, ज़मीननि जी संभाल करण जे लाइ कुझु ॾींहंनि जे लाइ हिते बीठो आहियां। हुकुम कयो सरदार साहब, अव्हां जिथे बि हुजो, अव्हां जी त नौकरी ॾियणी आहे न। सूबेदार, जावेद वारो किसो किथे पहुतो? FIR वग़ैरह त कोन कढी अथई न? न सरदार साहब, दरिया खान आहे बादशाह माण्हू। इहो सोचुमि त मतां कुझु ॾींहंनि खां पोइ चए त छॾे ॾींसि, उन करे FIR कोन दाख़िल कयनि। सुठो कयो अथई सूबेदार जो अञा FIR दाख़िल न कई अथई। जावेद बेगुनाह आहे। मां नथो चाहियां त तव्हां बि दरिया खान जे गुनाहनि में शामिल थी वञो। सरदार साहब मूंखे सॼी ख़बर आहे, तॾहिं त FIR ई दाख़िल कान कई अथमि। सूबेदार, मां चाहियां थो त जावेद खे आज़ाद करे छॾ। जी सरदार साहब, अव्हां त बिल्कुलु ठीकु था चओ, पर दरिया खान सां बि त मुंहुं ॾियणो आहे न। ईअं न थिए जो त दरिया खान नाराज़ थी पए ऐं वरी मूं लाइ मसइला पैदा करे। सूबेदार, पैसो हर मसइले जो हल आहे। मां पैसो ख़र्च कंदुसि, दरिया खान सां तूं पाण मुंहुं ॾिजे। जेकॾहिं तो इहो कमु कयो न त पोइ इहो तुंहिंजो मुंहिंजे मथां अहसान थींदो। सरदार साहब, पैसो सभ खां वॾो मौसम आहे, अव्हां जो कमु थी वेंदो। सुभाणे हाशिम ख़ान ईंदो तोॾे जावेद खे वठण। ठीकु आहे सरदार साहब, पोइ भला मूंखे इजाज़त ॾियो। सूबेदार, इहे कीअं थींदो? ख़ुदा बख़्शे जा थले सवाद आहे। शाद बेगम मुंहिंजी भेण, एदी त तूं अणसुधरियल मां मुर्दा ज़मीर ऐं हो बोड़ो खक दरिया खान चवे तो तो भी इंसानियत ही नाहे। पाण वरी ॼण मसीह थी वियो कख। सभिनी जो जंजाल करे चवंदा त मूं में सबर न आहे। मूंखां आलिया खसे विया, मूं सबर कयो। हिन दरिया खान मूंखे मारण लाइ माण्हू मोकिलियो, मूं छा कयो? सबर कयो। तो वे साथ छॾे वई,
का ॻाल्हि शमू पंहिंजे पाण लाइ काफ़ी आहे।